अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, शहर जी बजट हड़प करे शहर के खंडर बणाईंदड़नि खे हिन भेरे अवाम रद्द कंदो। 5 सालनि जी करोड़े रुपयनि जी बजट मां शहर ते 1 टको बि ख़र्च नाहे कयो वियो। रोड रस्ता नालियूं मुकम्मल तबाह बणिजी वियूं आहिनि। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में जमियतुल इस्लाम चूअड़ जमाली शहर जे समूरे वार्डनि तां उम्मीदवार बिहारे शहर दुश्मन अनासरनि जो सख़्त मुक़ाबिलो कंदी। कारकुन तैयारी शुरू कनि। मुस्तक़बिल JUI जो आहे वोट ज़रिए सिंध दुश्मन ऐं शहर जे बजट हड़प कंदड़नि जो मुक़ाबिलो कबो। अहिड़ो इज़हार जमियतुल इस्लाम चूअड़ जमाली जे अॻुवाणनि मौलाना नजीबुल्लाह मेमण, मौलाना अब्दुल अज़ीज़ जतोई, हाफ़िज़ फज़ल, मौलवी मंज़ूर हक़ानी ऐं ॿियनि चूअड़ जमाली में बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां थींदड़ इजलास में कारकुननि खे ख़िताब कंदे कयो। उन्हनि चयो त चूअड़ जमाली शहर माहवारा लखें रुपया बजट हुजण जे बावजूद तरक़ियाती कमनि खां वांझल आहे। अवाम जी भलाई लाइ ईंदड़ बजट 3 वाल करे हड़प कई वञे थी। इंशाअल्लाह ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में जमियतुल इस्लाम जी पैनल जा उम्मीदवार करप्ट सिस्टम के तारीख़ी शिकस्त ॾींदा ऐं चूअड़ जमाली टाउन कमेटी जो चेयरमैन जमियत जो को जवान ई थींदो ऐं सभिनी कर माण्हुनि खे घर भेड़ो कंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।